ताज़ी खबर शामिल कंदासीं। रिपोर्ट अलीगुल सरियाणी कंदकोट लेगोट अशरफ खान बचाराणी में जाफरी बिरादरी के घरनि खे चुल्ह मां चिणग उॾण सां बाहि लॻी वई। घरनि में मौजूद समूरो सामान सड़ी राख थी वियो आहे। वधीक रिपोर्ट करे रहियो आहे STN न्यूज़ कंदकोट जो रिपोर्टर अलीगुल सरियाणी। जी अलीगुल, छा तफ़सीलात आहिनि बाबति? जी नाज़रीन, अवांखे तफ़सील मुजिब ॿुधाईंदो हलां। कंदकोट वेझो यूसी दौलतपुर जे ॻोठ अशरफ खान बिजाराणी में रहंदड़ जाफ़री बिरादरी जे घर में बाहि जी चुल्ह मां चिणग उथंदे बाहि घर खे वकोड़े वई। नतीजे में घर में रखियल मुकमिल सामान ऐं कणिक ऐं न्याणियुनि जी शादियुनि जो सामान सड़ी रख थी वियो। मुतासिरनि जो इंतज़ामिया खां मदद जी अपील। जी नाज़रीन, ही असांजो रिपोर्टर अलीगुल सरियाणी कंदकोट खां, जेको असांखे आगाह करे रहियो हो त लॻ ॻोठ अशरफ खान बचाराणी में जाफरी बिरादरी जे घरनि खे चिणग मां उॾण सां बाहि लॻी वई। घरनि में मौजूद समूरो सामान सड़ी राख थी वियो आहे।